एस एन सोलंकी नौशहर फिरोज़ में वकील आहियां ऐं हाई कोर्ट जी मुंहिंजी इनरोलमेंट बि थियल आहे। मुंहिंजो चवणु आहे त जनवरी 2013 में अचानक मूंखे पेट में सूरु पियो हुयो। उन दौरान मूंखे शदीद तकलीफ़ थी हुई त मूंखे खणी हलिया डॉक्टर परियल तगर, जंहिंजी माइदा मेडिकल सेंटर नाले सां इस्पताल आहे नौशहर फिरोज़ में। उते मूंखे दाख़िल कयो। डॉक्टर परियल साहिबु अनकॉन्शियस कंडीशन में जेको आहे सो मुंहिंजी सर्जरी करे छॾी। जंहिंखां पोइ मूंखे 24 कलाक खां पोइ होश आहे। मूंखे ॿुधाईं त भई तोखे तकलीफ़ हुई पेट में, आंडो तुंहिंजो जेको आहे सो ब्लॉक थी वियो, ऑब्स्ट्रक्शन थी वई ऐं इंटेस्टाइन ऑब्स्ट्रक्शन जे करे मां जेको आहे तुंहिंजो आंडो कटे करे दुबारा जॉइन कयो आहे ऐं उनजी बायोप्सी लाइ मां रिपोर्ट मोकिली नवाब शह जे लाइ। हफ़्ते खां पोइ उहा बायोप्सी रिपोर्ट बि आई। उन में इहो आहे त भई तुंहिंजी बायोप्सी में बिल्कुलु नॉर्मल आहे, कोई अहिड़ो मसइलो कोन्हे को। पर उहो मसइलो कंटिन्यूसली मूंसां रहियो, माना उन मां सेट थी न सघियुसि। उहो ई साॻियो पेन मूंखे कांस्टेंट रहियो ऐं कुझु टाइम खां पोइ वरी मां डॉक्टर परियल तगर साहिब वटि आयुसि। उनखे मां ॿुधायोसीं मुंहिंजो असुलु मसइलो हीअ आहे, अञा ताईं मुंहिंजो साॻियो पेट में सूरु रहे थो। सो हिकु दफ़ो ॿीहर वरी मां डॉक्टर परियल तगर जी अस्पताल में आयुसि त मां हिन चयोसीं मूंखे शदीद सूरु पियो आहे, वरी महिरबानी करे ॾिसो छा मसइलो आहे मूंसां। हिन अल्ट्रासाउंड वग़ैरह कराए मूंखे वरी दुबारा एडमिट कयईं हॉस्पिटल में। हाणे पहिरीं जेको आहे सो मुंहिंजो ऑपरेशन जेको कयो उन में तक़रीबन हिन मूंखां ₹1,00,000 ॿीहर हिकु दफ़ो मां डॉक्टर परियल वटि आयुसि। मां चयोसीं मूंसां इहो मसइलो आहे, महिरबानी करे ॾिसो छाजे करे मूंखे जॾहिं तव्हां ऑपरेशन बि कयो आहे पोइ बि मूंखे सूरु साॻियो रहे थो, आख़िर छा मसइलो आहे। त हिन मूंखे दुबारा दाख़िल कयो हो। 2 ॾींहं शदीद मूंखे सूरु रहियो। 2 ॾींहंनि खां पोइ वञी कुझु फ़र्क़ु पियो जॾहिं हिन मुंहिंजी ट्रीटमेंट वग़ैरह कई। त जॾहिं हफ़्ते खां पोइ वरी मां कुझु बहितर सम्झुमि त मूंखे डिस्चार्ज करे पियो। त मां हिन फीस लॻाई तक़रीबन ₹1,00,000। त मां चयो त डॉक्टर साहिबु तव्हां पहिरीं बि मूंखां वठी चुका आहियो ₹1,00,000, हाणे वरी एडमिट करे हाणे तव्हां वरी मूंखां दुबारा ₹1,00,000 वठो था, कहिड़े हिसाब सां छा मसइलो आहे मूंखे ॿुधायो सही। तंहिं ते डॉक्टर साहिबु चयो त मसइलो कुझु बि कोन्हे को, तूं बिल्कुलु सेट आहीं, तुंहिंजो जेको ऑपरेशन कयो हुयो उन में थोरो जेको आहे सो कॉन्स्टिपेशन थी वियो, हाणे तूं माशाल्लाह बहितर आहीं, तूं हलियो वञु। उतां निकिरण खां पोइ वरी मूंसां साॻियो वरी दुबारा साॻियो मसइलो रहियो। हली 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 मां हिन वटि खोड़ दफ़ा आयुसि, पर हीअ करे मूंसां हक़ीक़त न पियो करे त भई तुंहिंजो असुलु मसइलो आहे छा। नेठि वञी ॾिठमि जॾहिं त मुंहिंजो मसइलो हल नथो थिए, पोइ मूंखां वञी CMH पिंडी में मां दाख़िल थियुसि। उते वञी सर्जन सां मसइला कईसीं, मुंहिंजो हीउ मसइलो आहे, पहिरीं बि ऑपरेशन थियल आहे। उतां सर्जन जेको आहे सो मुंहिंजो ऑपरेशन कयो, दुबारा चई भई ॿियो को बि हल कोन्हे को, तुंहिंजो ऑपरेशन थींदो ऐं तुंहिंजे हिन में इंटेस्टाइन ऑब्स्ट्रक्शन थी वई आहे। ऐं जॾहिं ऑपरेशन करे हुन बैदि में मूंखे ॿुधायो त तुंहिंजो पहिरियां ऑपरेशन थियल ई कोन्हे को, सिर्फ़ु तुंहिंजी स्किन कटियल आहे, बाक़ी अंदरि जेके बि आंड्रा वग़ैरह आहिनि कोई ऑपरेशन कोन्हे को थियल, जेके जीअं आहिनि तीअं दुबारा वरी रखिया विया आहिनि। सिर्फ़ु मसइलो इहो आहे त डॉक्टर परियल जेको सीनियर सर्जन आहे माइदा मेडिकल ते, उन जॾहिं दुबारा तुंहिंजो पेट बंदि कयो आहे त उहे आंड्रा उनखे रखण न आया आहिनि। आंड्रो आंड्रे मथां चढ़ी करे घसी वियो आहे, जंहिंजे करे तोखे इहा तकलीफ़ थी आहे। पहिरियां तुंहिंजो को बि मसइलो कोन्हे को, पहिरियां सिर्फ़ु तुंहिंजी स्किन कटियल आहे बसि। स्किन कटे करे हुन तोखां जेको बि वरितो आहे कास्ट वग़ैरह तकरीबन ₹1 या ₹2 जेको बि आहे उहो उनजो पंहिंजो ज़ाती मसइलो आहे। हुनखे ऑपरेशन करिणो ई कोन हुयो, हुनखे ओरल ट्रीटमेंट त रखिणो हुयो, पर हाणे ऑपरेशन जो कयो अथई हुन खोलियो आहे, सिर्फ़ु उन पंहिंजा सिर्फ़ु स्किन कटे जेको आहे दुबारा स्टिचिस कया अथई, टाका आया अथई, उनजे पैसा वरिता अथई। उन खां पोइ मां डॉक्टर साहिबु चयो जेको कर्नल हुयो हुतां जो ऐं कुझु कैप्टन हुआ आर्मी स्टाफ जो मुकमल, उन्हनि मूंखे मुकमल सॼो सर्जरी नोट ठाहे ॾिनो आहे, जंहिंमें साफ़ु लिखियलु आहे त प्रीवियस में इंटेस्टाइन ऑब्स्ट्रक्शन जो तुंहिंजो कोई ऑपरेशन कोन्हे को थियल। हाणे मुंहिंजो चवणु इहो आहे त जॾहिं असां वकीलनि सां बि हिते नाइंसाफ़ी थिए थी त आम माण्हू सां छा असरु हूंदो। मां इहा हायर अथॉरिटी खे बि लिखियो आहे त महिरबानी करे तव्हां हिन जी इंक्वायरी कयो, इंक्वायरी कमेटी रखी वञे त हिन जेको कोई नाइंसाफ़ी कई आहे मूंसां, आख़िर कहिड़े हिसाब सां कहिड़ी क्रिमिनलिटी हिन जी मूंसां हुई। पैसो त पंहिंजी जाइ ते आहे, उहो त असांखे हिन वरितो आहे, पर मूंसां बि कहिड़ी क्रिमिनलिटी हिन जी हुई जो मुंहिंजो ग़लति जेको आहे ऑपरेशन कई, स्किन कटे टाका हणी मूंखां नाजाइज़ तरीक़े सां जेको आहे पैसा वरिता आहिनि। मां वरी बि हायर अथॉरिटी खे इहा रिक्वेस्ट थो कयां त महिरबानी करे डॉक्टर परियल तगर जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई कई वञे ऐं हीअ सर्जन डॉक्टर जे लाइक़ु आहे ई कोन, हीअ एलिजिबल आहे ई कोन, हिन जो महिरबानी करे लाइसेंस कैंसिल कयो वञे त जीअं कंहिं ॿियो को ग़रीब जेको आहे माण्हू हिन खां बची सघे। सिर्फ़ु इहो मां हिकिड़ो न आहियां, पर हिन वटि कई अहिड़ा माण्हू आया आहिनि जिनखे हिन ईअं जेको आहे सो डायग्नोस करे हुनजो ग़लति ऑपरेशन करे छॾियो आहे, हुन खां ग़लति तरीक़े सां जेको आहे हिन पैसा वरिता आहिनि। हाणे बि रिसेंटली 2-3 महीना थींदा त हिकिड़े अपेंडिक्स जो मसइलो थियो, उनजो ऑपरेशन कयो, वीचारो डेथ थी वियो, बची कोन सघियो, हालांकि हुनजी ऑपरेशन करण जी ज़रूरत बि कोन हुई। इन करे हिन असां चऊं था त हिन जे हिन ग़लति रवैये खे रोकियो वञे। हीअ सिर्फ़ु जेको आहे पैसनि कमाइण जे लाइ पंहिंजो हीउ सेंटर हले रहियो आहे, ॿी हिनखे का बि नॉलेज कोन्हे का त ऑपरेशन छा थींदो आहे, कंहिंजी ज़िंदगी सां कीअं खेरबो आहे।
हर इंसान जी ज़िंदगी हिन तबाह करे छॾी आहे। महिरबानी करे असां चऊं था त हिन जी हॉस्पिटल सील कई वञे त जीअं दुबारा को ग़रीब हिन जे हथ ते न चढ़े ऐं उहो बची सघे।